अमन ऐं सुकून आसमान को नाही लहंदो, इनखे पैदा करणो पवंदो आहे। माहौल खे खुशगवार पाण खे ई करणो पवंदो आहे। मोहबत ऐं इज़त घुरण सां नाहे मिलंदी, इहा ॾियण सां मिलंदी आहे। तंहिंजे करे हर इंसान सां ख़ुशि इख़लाक़ रह, तंहिंजे करे हर इंसान सां मोहबत ऐं प्यार सां रह। उन जो रिटर्न तोखे ज़रूर मिलंदो। इहो यकीन हुजई त जेका शइ तूं ॿियनि खे ॾें थो, उन जो रिटर्न तोखे लाज़मी मिलंदो। दोस्त, हर कामयाब माण्हू वटि हिकु तकलीफ़दा कहाणी आहे ऐं हर तकलीफ़दा कहाणी जो अंजाम कामयाबी आहे। इहे गोल्डन वर्ड अथई, इहे यादि रखजांइ। दोस्तो, अगर तव्हांखे अहिड़ियूं वीडियोस पसंदि थियूं अचनि त हिन चैनल खे ज़रूर सब्सक्राइब कजो। इंशाल्लाह ही चैनल तव्हांजी ज़िंदगी ज़रूर तब्दील कंदो। हिकु ॻाल्हि यादि रहे त तुंहिंजो अंदाज़ो तुंहिंजी गुफ़्तगू मां लॻायो वेंदो। जॾहिं तूं ॻाल्हाईंदे माण्हू नोट कंदई, जॾहिं तूं ॻाल्हाईंदे माण्हू नोट कंदा वेंदई ऐं उहो तोखे वाज़ेह कंदो त तुंहिंजे अंदरि कहिड़ी शइ आहे। छो जो मौला अली अलैहिस्सलाम फरमायो आहे त इंसान जी ज़ुबान उहो दुकान आहे जेको खुलण खां पोइ ख़बर पवंदी आहे त दुकान कोयले जो आहे या सोन जो आहे। दोस्त, एतिरी मेहनत कर जो तुंहिंजी सही हिकिड़े ॾींहुं तुंहिंजे लाइ ऑटोग्राफ थी वञे। हर इंसान तोखां ऑटोग्राफ वठण अचे ऐं इहा सही तुंहिंजी ऑटोग्राफ जी सूरत में हुजे। एतिरे ताईं मेहनत कर। कंहिं शाइर तमामु ख़ूबसूरत अल्फाज चया आहिनि, चले चलिए कि चलना है दलील कामरानी है, जो थक कर बैठे हैं वो मंजिल नहीं पाते। दोस्तों, वाकई इहो बिल्कुलु सही चयो वियो आहे। अगर तूं थकिजी वेंदे त कॾहिं बि अॻियां न वधी सघंदे। अगर तूं रस्ते में ई गिव अप करे वेंदे त तूं कॾहिं बि अॻियां न वधी सघंदे। तूं कॾहिं बि कामयाबी ताईं न पहुची सघंदे। अगर तोखे कामयाबी ताईं पहुचणो आहे त इन सफ़र में, जंहिं सफ़र लाइ तूं निकितो आहीं, इन सफ़र में कॾहिं बि तोखे गिव अप नाहे करणी। इन सफ़र में तोखे हलंदो रहणो आहे ऐं इंशाअल्लाह कंसिस्टेंसी तुंहिंजी कामयाबी जी कुंजी आहे। दोस्त, तूं न बदल में कुझु बि न बदलबो। अगर तोखे पाण खे मटाइणो आहे, अगर तोखे दुनिया खे तब्दील करणो आहे त पहिरियों पाण खे तब्दील करणो पवंदी, पंहिंजी सोचुनि खे तब्दील करणो पवंदी। इहो तब्दील करणो पवंदी त मां हर दफ़े गिव अप छो थो कयां। जंहिं कम जे लाइ अगर मां निकिरां थो त उन कम खे मां हासिल ज़रूर कयां, उन मंज़िल खे मां हासिल ज़रूर कयां। रस्ते में गिव अप करणु तुंहिंजी नाकामी जी निशानी आहे। जेकॾहिं तोखे कामयाब थियणो आहे, कॾहिं बि गिव अप नथी करणी। गिव अप करणु बुज़दिलनि जो कमु आहे, जेके ख़ामख़ा जा बहाना ॻोल्हींदा रहंदा आहिनि त मां कामयाब न आहियां थी सघियो, मां अॻिते न आहियां वधी सघियो। इहो सिर्फ़ु बहानो ई आहे, बाक़ी कुझु बि न आहे। जंहिं महिनत कई आहे तूं उन्हनि खे मंज़िलनि ते ॾिसंदे, जंहिं महिनत कई आहे तूं उन्ही खे अमीरी जी शक्ल में ॾिसी सघीं थो। उहे इंसान तुंहिंजे साम्हूं आहिनि, जंहिंमें बिल गेट्स बि आहे, जंहिंमें एलोन मस्क बि आहे, जंहिंमें मार्क ज़करबर्ग बि आहे, जंहिंमें जैकमा बि आहे। अहिड़ा काफ़ी सारा इंसान तोखे मिसाल जी सूरत में नज़र ईंदा। इन्हनि ग़ुरबत खां सफ़र शुरू कयो, इन्हनि ज़ीरो खां सफ़र शुरू कयो। अॼु इहे दुनिया खे फ़तह कयूं वेठा आहिनि, अॼु इहे दुनिया ते हुकुमरानी कयूं वेठा आहिनि। दोस्तो, मां आहियां सैयद अली वकार ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सैयद अली वकार ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तो, अगर अहिड़ियूं वीडियोज़ ॾिसणु चाहियो था त असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। इंशाअल्लाह ही चैनल तव्हांजी ज़िंदगी ज़रूर तब्दील कंदो ऐं इहो फ़ैसिलो तव्हांजे लाइ बहितरीन फ़ैसिलो साबित थींदो। मुंहिंजूं तमामु नेक तमन्नाऊं ऐं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि।